अस्सलाम वालेकुम नाजरीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आऊं इमरान अली गोपान ख़बर शामिल कयूं था ठहरी मिरवा खां। तारको वडो में बासरन पारां ज़मीन ते कब्ज़ो करण ख़िलाफ़ रहवासियुनि जो ठहरी मिरवा तारको रोड ते एहतजाज कंदे रहवासियुनि जावेद बांबण, अयूब बांबण, सुबान अली बांबण, ज़काउल्ला बांबण, मिसमात खतीजा खातूं ऐं मिसमात बचल खातूं बांबण ऐं ॿियनि इल्ज़ाम हयो त बाअसर शख़्स शरीफ़ नदीम ऐं ज़मीर बांबण वारा असांजी ज़मीन 7 एकड़ ते कब्ज़ो करणु चाहिनि था। हुननि वधीक चयो त राति जो शराब पी करे असांजे घरनि में दाख़िल थी असांखे परेशान करे रहिया आहिनि ऐं असांखे क़त्ल जूं धमकियूं ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾियनि था। हुननि एसएसपी खैरपुर, डीआईजी सखर ऐं एमपीए साजिद अली बांभण खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। हथियार खणी असांजे तफ़सील करण थो चाहे पियो, माण्हू थो चाहे, धमकियूं ॾेई वेठो आहे त हीअ बणीअ ते कब्ज़ो कनि। बांबण जो ज़मीन बांबण, ॿियो नदीम बांबण, साईं असांजी ज़मीन ते कब्ज़ो था कनि। ज़मीन साईं असांजी आहे 3 एकड़ बणी आहे। ॿी खाते में थियणो आहे, खातो उन्हनि खे असांजे खाते में नथा ॾियनि, बाक़ी असांजी जेकी आहे 4 एकड़ बणी आहे। 7 एकड़ साईं असां 100 मुंहिंजा माण्हू यकी बनी रीका आया इन में शरीफ़ान केर थो कब्ज़ो करे तुंहिंजी ज़मीन ते? शरीफ़ थो करे। हाँ ज़मीर शरीफ़ पुराणा ते पैदा मां सॼी खपना अची आहे मुंहिंजे खे तूं ॾिस ज़ुल्म कयो साईं ग़रीब सां ना। तव्हां छा था चओ? असां चऊं था असां ग़रीब साहिब साहब खे अपील आहे भई बिलावल भुट्टे खे आहे, वज़ीर आला मुराद शाह खे आहे, इमरान खान खे आहे, भई एसपी खे आहे अपील असां ग़रीब यतीमनि सां अदालत अची वञे। अमर तव्हां छा चवंदो? 2 नंबर में धमकियूं थो ॾिए। मुंहिंजो कल्ह छोकिरो कणिक लूण ते ॿधो साईं ऐं माना असांखे मारणु चाहे थो। केर थो मारणु चाहे? शरीफ़ केर आहे? शरीफ़ बांभण, ज़मीर हा ऐं नदीम। छाजे करे मारणु थो चाहे? ज़मीन ते ज़मीन आहे तव्हांजी? कब्ज़ो थो करे। असांजी 100 साल जी बनी आहे। नंढड़ा ॿार नंढड़नि ॿारनि ते दबा थो करे, बंदूकूं आणे माना फेर थो करे, शराब पी थो अचे। अमर तव्हां छा चवंदो? असां ग़रीब आहियूं, असां मज़लूम आहियूं, असांजो इंसाफ़ थिए। मुंहिंजा ग़रीब भाइर आहिनि, उन्हनि सां सॼी उमिरि नाजाइज़ियूं कनि। हींअर बि असां ज़ुल्म कयूं वेठो, असांजे राति जो घरनि में घिरे थो, धमकियूं त ॾे, रेवाला खणी, चाकू खणी, जुआरी आणे असां सां ज़ुल्म